नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ा बिजली में लगायल टैक्स ऐं महांगाई ख़िलाफ़ जमात इस्लामी दादू में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। हाजी दादू में जमात इस्लामी तरफ़ा वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ा बिजली में लगायल टैक्सन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वञे। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। असां जेको वॾो मुश्किल वारो भार आहे महांगाई जो ऐं उन खां पोइ बिजली जो मसइलो, असां इन लाइ हुकूमत खां अपील कयूं था त महिरबानी करे महांगाई ख़त्म करे ऐं बिजली जे मथां टैक्स आहे जेको ग़रीब आवाम जे भरण जी वसियत उन्हनि में न आहे। अॻे ई महांगाई जेका आहे आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। उन लाइ असां अपील था कयूं हुकूमत पाकिस्तान खां इहो गैर क़ानूनी जेको टैक्स लगायो वियो आहे इहो वापसि कयो वञे। इस्लामी तरफ़ां ही पुरअमन जुलूस हली रहियो आहे, ख़ुसूसन ख़ासि बिजली जे लाइ जेको टैक्स असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं इहो टैक्स बि ख़त्म कयो वञे। इन खां अलावा ॿिया टैक्स बि ख़त्म कया वञनि। आवाम सख़्तु परेशान आहे। हर रोज़ कंहिं ते वज़न रखणु इहो आवाम जे मथां बोझा। ख़ुदा कुझु रहम ऐं करम कयो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो कुझु। जीअं महांगाई पहिरियों ई इंसान चेलच बि करे छॾी आहे, बेरोज़गारी महांगाई ऐं मथां वरी लोड शेडिंग जेका बिजली जी अॻे ई आहे, वरी उन मथां टैक्स लॻायो वियो आहे। हीअ असां पुरअमन जुलूस कढियो आहे ऐं आईंदा बि इंशाअल्लाह कढंदासीं। हेॾी महांगाई, हेॾो ग़रीब सां ज़ुल्म कयो थो वञे, जेको आहे सो ग़रीब माण्हू केॾांहुं करे, उहो जेको ख़ुदकशियुनि ते मजबूर थी था वञनि। हेॾी महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, मज़ूरी घटि आहे, उन खां अलावा हेॾो सारी महांगाई कंदा वञनि। असां ॿचिड़े हाल तमामु परेशान आहियूं। जीअं त असांजी अपील ॿुधी वञे, कुझु ख़ुदा कुझु रहम कयो वञे। हाजी बिल्कुलु तव्हां हिते मुज़ाहिरो कंदड़ मुज़ाहिरीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि मुतालबो कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत खां त बिजली जे मथां लॻल हथरादू टैक्स फौरी तौर ते ख़त्म कया वञनि ऐं मुल्क में जेका हिन वक़्तु महांगाई जे आहे उरूज ते उहा बि ख़त्म कई वञे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो, SS न्यूज़ दादू। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।